जी तो मैं दोस्तन के बताएं ये बेहतरीन प्लेटफार्म ऐप आ इन मिले थी इन तरह तक लिंक मिलती इन लिंक ते क्लिक करे तो इन अकाउंट ठाहींदा अकाउंट रजिस्टर करंदा पोइ अहिड़ी तरह तक नंबर लगाइणो आहे पंहिंजो नंबर जो कोई भी हुजे इन तरह लगाइणो आहे पूरो नंबर इन खां पोइ हिते तव्हांखे पासवर्ड लगाइणो आहे अहिड़ो पासवर्ड जेको तव्हांखे यादि रहे हिते बि साॻियो ई पासवर्ड लगाइणो आहे जीअं मथे लगाए उहो साॻियो ई पासवर्ड लगाइणो हेठि बि यादि रहे त इहो यादि पंहिंजो हुजेव इन खां पोइ तव्हांखे हे साॻियो सही नंबर इन ते पासवर्ड यादि हुजणु खपे इन खां पोइ जेको हेठि आहे इन ते तव्हांखे हीअ तव्हांखे लिंक मोकिलियां थो इन ते लिंक ते बि इहो पहिरियों लॻल हूंदो इन खां लॻल हूंदो न त हे तव्हां मिलायो इन खां पोइ रजिस्टर कयो इन एप खुली वेंदी इन जो डाउनलोड बि थींदी आहे मथां उन खां पोइ तव्हांखे व्हाट्सएप टास्क करिणो आहे इन स्टार्ट ते खणणो उन खां पोइ तव्हांखे हिते नंबर एड करिणो आहे मथे लिखियल आहे जेको एड हिते तव्हांखे व्हाट्सएप वारो नंबर एड करिणो आहे जेके व्हाट्सएप ठहियल हुजे मिसाल मुंहिंजो नंबर इहो आहे मां पंहिंजो नंबर मिलायां थो व्हाट्सएप वारो व्हाट्सएप इन ते हाणे कोड हासिलु करे इन कोड ते हणिणो आहे उर्दू में बि थींदो आहे हाणे कोड तव्हांखे मिलंदो मथां लिंक अची वई इन ते हाणे तव्हां कोई डिवाइस आहे नया लिंक इन ते तव्हां तस्दीक कयो इन खां पोइ मोबाइल डेटा यूज़ कयो हाणे हिते तव्हांखे जेको होॾे कोड इहो मिलियो आहे उहो ई कोड तव्हां हिते हेठियां जेको नंबर जो कोड आहे उहो 6 अखरनि वारो उहो तव्हां हिते लॻाइणो आहे 8 अखरनि वारो ठीकु आहे हाणे ॾिसो जेको उहो तव्हां होॾो ॾिसी करे हिते लॻाए सघो था हाणे हितां ॾिसी करे पर हिते लॻाए सघो था हिते तव्हां उहो कोड लॻाइणो आहे मुक़बल जेको होॾे आहे त कोई हिते लॻाइणो आहे बसि तव्हांजो ठही वई आहे